सखर मावा खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त सखर जी यूनियन कमेटी 10 ते कामयाब करार ॾिनल। पीटीआई जे यासीन मेहर ऐं वाइस चेयरमैन दवा खान खे ॿीहर ॻणप में शिकस्त। ॿीहर ॻणप में पीपी जो शफ़ीक पीरज़ादो ऐं चेयरमैन वाइस चेयरमैन अयूब तरीन कामयाब थी विया। यूनियन कमेटी 2 ते चेयरमैन मोहम्मद अली शेख ऐं वाइस चेयरमैन मीर मेहर जी कामयाबी खिलाफ़ ॿीहर ॻणप लाइ दरख़्वास्त दाख़िल। सखर मावा खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त सखर जी यूनियन कमेटी 10 ते कामयाब करार ॾिनल। पीटीआई जे यासीन मेहर ऐं वाइस चेयरमैन दवा खान खे ॿीहर ॻणप में शिकस्त। ॿीहर ॻणप में पीपी जो शफ़ीक पीरज़ादो ऐं चेयरमैन वाइस चेयरमैन अयूब तरीन कामयाब थी विया। यूनियन कमेटी 2 ते चेयरमैन मोहम्मद अली शेख ऐं वाइस चेयरमैन मीर मेहर जी कामयाबी खिलाफ़ ॿीहर ॻणप लाइ दरख़्वास्त दाख़िल। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।